असांजो टॉपिक आहे बाइनरी नंबर्स, ॿ बुनियाद वारो सिरिश्तो। अॼु हिन टॉपिक जे बारे में असां सिखंदासीं त चेंजिंग डेसिमल नंबर्स इनटू बाइनरी नंबर्स, त ॿ बुनियाद वारे अदद खे बाइनरी नंबर्स में कीअं तब्दील कजे, ॿ बुनियाद में कीअं तब्दील कजे, या जेको बाइनरी नंबर आहे उन खे डेसिमल सिस्टम में कीअं तब्दील कजे, डेसिमल सिस्टम या 10 बुनियाद में कीअं तब्दील कजे। उन जे लाइ फ़र्ज़ु कयो तव्हां पहिरीं सिखूं था डेसिमल नंबर्स इनटू बाइनरी नंबर्स, त ॾहाई अदद खे या 10 बुनियाद वारे अदद के बाइनरी नंबर्स में कीअं तब्दील कजे। फ़र्ज़ु कयो असां हिकिड़ो डिजिट चूज़ कयूं था 25, जंहिंजो 10 बुनियाद आहे। अगरि असां हिन जो 10 बुनियाद नथा लिखूं त बि को फ़र्क़ु नथो पए, छो जो हीउ डेसिमल नंबर आहे। हिन खे असां चेंज करण जे लाइ असां छा कंदासीं, एज़ इट एज़ जीअं असां फैक्टर्स मालूम कंदा आहियूं उन ई मालूम कंदासीं हिननि जा जुज़ा। पर फ़र्क़ु कहिड़ो आहे, हिन जो जेको डेसिमल नंबर हूंदो उनखे बाइनरी नंबर्स में तब्दील करण जे लाइ असां उनजो बेस लॻाईंदासीं। बाइनरी नंबर्स जो जेको हूंदो आहे बेस 2 हूंदो आहे, माना 2 बुनियाद। जेको 2 बुनियाद आहे त हिन खे असां ॿिनि जो ई खोड़ो लॻाईंदासीं, हर दफ़े असां ॿिनि जो खोड़ो लॻाईंदासीं। ॿी जो खोड़ो ॿिनि खे हिकु दफ़ो, हाणे 5 ते 2 दफ़ा, बाक़ी बचे थो हिकु। त हाणे हू जेको हिकु असांजो बचो उहो असांजो रिमाइंडर आहे। अगरि जेको रिमाइंडर असांजो जेको बचंदो उहो असां साइड में लिखंदासीं। वरी अहिड़े तरीक़े सां साॻे तरीक़े सां हर दफ़े ॿिके जो ई खोड़ो लॻाईंदासीं, छो जो असांखे बेस 2 मालूम करिणो आहे, बाइनरी सिस्टम मालूम करिणो आहे, त हुनजो बेस 2 आहे। अहिड़े तरीक़े सां वरी ॿिके जो खोड़ो 6 12 खे लॻाईंदासीं, 6 दफ़ा, ॿी 6 12। त हाणे असांजो जेको रिमाइंडर बचे थो उहो घणो थो बचे, उहो 0 थो बचे। वरी साॻे तरीक़े सां ॿिके जो खोड़ो 6 खे 3 दफ़ा थो लॻे, डिवाइड करेसि थो, रिमाइंडर असांजो 0 थो बचे। वरी ॿिके जो खोड़ो 1 ॾूं ॾूं, ॿी ॾूं 4 त वधी वेंदो, 1 ॾूं ॾूं, त बाक़ी असांजो रिमाइंडर घणो बचो, 1 बचो। हेसिताईं करण खां पोइ हाणे असांजो एंसर कढंदासीं। एंसर किथां कढंदासीं, हिते जेको असांजो जवाबु आयो आहे हिन साइड असां एंसर लिखणु शुरू कंदासीं, उन खां पोइ मथे वेंदासीं। जेको जवाबु थींदो उहो छा थींदो, 1 1 0 0 एंड 1 ऐं 1। हाणे ही जेके 25 हुया उहे हुया डेसिमल नंबर में लिखियल, डेसिमल नंबर में लिखियल हुया। हाणे उन्हनि खे असां तब्दील करे छॾियोसीं बाइनरी नंबर्स में, बेस 2 में, त हिन खे असां लॻाईंदासीं बेस 2 जी निशानी। हाणे ही थी विया असांजा बेस 2 में तब्दील। अगरि जे असां चाहियूं त बाइनरी नंबर्स खे डेसिमल सिस्टम में तब्दील कयूं, अच्छा ॾिसो, पहिरीं डेसिमल नंबर हुयो उनखे बाइनरी में तब्दील कयोसीं, डेसिमल नंबर हुयो 25 उनखे असां बाइनरी में तब्दील कयोसीं। हाणे चए थो त बाइनरी नंबर्स खे वापसि डेसिमल में तब्दील कीअं कंदासीं, त हीउ जेको बाइनरी आहे उनखे असां वापसि डेसिमल में तब्दील कयूं त जवाबु असांजो साॻियो 25 अचे। उहो कीअं थींदो, साॻे ई तरीक़े सां छा कंदासीं, हाणे हीउ जेको असांजो आहे बाइनरी नंबर्स 1 1 0 0 1 बेस 2, हिन खे मल्टीप्लाई कंदासीं। हीउ जेको 1 हूंदो उन 1 खे मल्टीप्लाई कंदासीं बेस सां, बेस घणो आहे, असांजो बेस 2 आहे। हाणे इन खां पोइ ॾिसंदासीं त जेको असां 1 सां मल्टीप्लाई में रखियो आहे, 1 हिन खे असां मल्टीप्लाई में रखियो आहे, हीअ त बेस आहे। इन खां पोइ घणा डिजिट आहिनि, हे 1 2 3 4, त हिन खां पोइ घणा अदद आहिनि, 4 अदद आहिनि, त पोइ हिननि जो असां पावर में रखंदासीं 4। ठीकु आहे, साॻे तरीक़े सां जोड़ कंदासीं। हाणे हीअ त 1 थी वियो असांजो, हाणे रखंदासीं हीअ 1, त इन खे साॻे तरीक़े सां 1 खे ज़र्ब कंदासीं बेस सां, बेस घणो आहे 2 आहिनि, उनजो पावर घणो थींदो। हाणे इन खां पोइ घणा अदद आहिनि, 1 2 3, त इन खां पोइ अदद आहिनि 3, त हिन जो पावर थींदो 3। वरी हाणे हीअ बि 1 थी वियो, हीअ बि थी वियो, अची वियो 0। हाणे वरी साॻे तरीक़े सां 0 आहे त उनखे मल्टीप्लाई साॻियो बेस सां कंदासीं। वरी साॻी तरीक़े सां हाणे जेको 0 हीअ असां खयोंसीं, उन खां पोइ घणा डिजिट आहिनि, 1 ऐं 2, त पोइ हिन जो पावर थींदो 2। प्लस कंदासीं, हिन 0 थी वियो, हाणे खणंदासीं हीअ 0, त हिन 0 खे साॻे तरीक़े सां बेस सां मल्टीप्लाई कंदासीं, त 0 मल्टीप्लाई 2, ऐं इन 0 खां पोइ घणा डिजिट आहिनि, त उन खां पोइ 1 डिजिट आहे, त बसि हुनजो पावर थींदो 1। उन खां पोइ प्लस जी निशानी। हाणे हीअ बि 0 थी वियो, बाक़ी बचो 1, त 1 खे मल्टीप्लाई कंदासीं साॻियो बेस सां, बेस घणो आहे 2 आहे। हाणे इन 1 खां पोइ को बि डिजिट कोन्हे, मतिलबु 0 डिजिट आहे, 0 डिजिट आहे त हिन जो पावर बि 0 ई थींदो। हाणे हिन खे सॉल्व कयूं, 1 मल्टीप्लाई 2,
हाणे हिन 2 जे पावर जेको आहे उहो 4 आहे। इन जो मक़सदु त जेको 2 हूंदो उहो 4 टाइम्स मल्टीप्लाई थींदो, माना 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 4 दफ़ा पंहिंजो पाण सां ई ज़रब थींदो। पावर जेतिरा दफ़ा पावर हूंदो उहो डिजिट ओतिरा दफ़ा पाण में ज़रब थींदो। ॿिके जो खोड़ो 2 दफ़ा, ॿिका 4। हाणे चौंके जो खोड़ो 2 दफ़ा, 1 चौंक 4 ॿी चौंक 8, त 8 जो खोड़ो 2 दफ़ा, 2 8 16। हाणे जॾहिं असां ॿिनि खे 4 दफ़ा 4 टाइम्स मल्टीप्लाई कयूं था त जवाबु असांजो 16 थो अचे। त हाणे 1 ज़रबिया 16 थींदो, प्लस 1 मल्टीप्लाई। हाणे ॿिके जो जेको आहे 2 जेको आहे उहो पंहिंजो पाण सां 3 टाइम्स मल्टीप्लाई थींदो, मतिलबु ॿिके जो खोड़ो 2 दफ़ा, ॿिका 4। चौंके जो खोड़ो 2 दफ़ा, ॿी चौंक 8, त जवाबु आयो 8, प्लस 0 मल्टीप्लाई 2। ॿिके जो खोड़ो 2 दफ़ा, ॿिका 4, प्लस 0 साॻी मल्टीप्लाई। ॿिके जो खोड़ो सिंगल टाइम मल्टीप्लाई थींदो, मतिलबु जेकॾहिं असां ज़रब कयूं त ख़ाली 2, त ॿिनि जो साॻियो ई 2 थींदो, प्लस 1 मल्टीप्लाई। हाणे हिते छा थींदो, जॾहिं त एक्सपोनेंट 0 हूंदो आहे त उन 0 जी असां वैल्यू सां 1 रखंदा आहियूं, त माना ॿिके जो जेकॾहिं असां ॿिनि खे 0 टाइम्स डिवाइड कयूं त उनजो जवाब त 0 ईंदो, पर उन 0 जेको पावर आहे त उन पावर जो जेको वैल्यू हूंदो उहो 1 थींदो। त 1 खे मल्टीप्लाई कंदासीं 1 सां। हाणे 1 16 16, प्लस 1 8 8, प्लस हाणे 0 जो खोड़ो 4 दफ़ा 4 0, त 0 ई थींदो, प्लस ॿिके जो खोड़ो 0 दफ़ा, त 2 0 0 ई थींदो, प्लस हाणे 1 जो खोड़ो 1 1 1। हाणे छा कंदासीं, हीअ जेके असांजा डिजिट्स आया आहिनि 16 8 0 0 1, उन्हनि खे पाण में एड कंदासीं। 16 8 24, 24 0 वैल्यू कान्हे, हीअ 0 ख़तमु आहे, हीअ 0 ख़तमु आहे। 16 8 24, 24 1 25। त हाणे जेको असांजो जवाबु अची वियो उहो 25 अची वियो बेस 10 में। जेको हिते असां दर्जो खयोंसीं उहो ई दर्जो असांजो हिते अची वियो। अहिड़े तरीक़े सां को बि डिजिट असांखे मिले थो, अगरि डेसिमल में आहे त उनखे असां बाइनरी में तब्दील करण जे लाइ उनखे बेस सां डिवाइड कंदा ईंदासीं, बाक़ी जेको रिमाइंडर बचंदो उहो हिन साइड आहे लिखंदा ईंदासीं, पोइ उनजी खाॿे हेठां खां मथे ताईं उहो असांजो आंसर थींदो। ऐं उहो ई जेको असांखे बाइनरी नंबर मिले थो, जेको बाइनरी नंबर मिले थो उन खे असां वापसि डेसिमल में तब्दील कयूं त पोइ असां उन्हनि जी मल्टीप्लाई कंदासीं। मल्टीप्लाई छा सां कंदासीं, जेको उन्हनि जो बेस हूंदो उन बेस सां हर डिजिट खे मल्टीप्लाई कंदासीं। उन्हनि जो पावर कीअं थींदो, जेको डिजिट खणंदासीं उन खां लास्ट में उन खां बाद में जेके बि डिजिट ईंदा ओतिरो उनजो पावर थींदो। उनखे कैलकुलेशन करण खां पोइ असांजो जेको जवाबु ईंदो उहो बेस 10 में अची वेंदो।